لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا منهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. آمنت بالله صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ما قال من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. ما قال الله تبارك وتعالى في عظمة شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آل سيدنا مولانا محمد وبارك وسلم صلاة وسلاما عليك يا رسول الله صلاة وسلاما عليك يا حبيب الله. कसर बाकी न रखी बज़्म इम्कान जगमगाने में, कसर बाकी न रखी बज़्म इम्कान जगमगाने में, अरब में चांद निकला और चांदनी फैली जमाने में, अरब में चांद निकला और चांदनी फैली जमाने में, और मोहम्मद मुस्तफ़ा के नाम ने तूफान का रुख मोड़ा, मोहम्मद मुस्तफ़ा के नाम ने तूफान का रुख मोड़ा, जरा सा फासला था दिल की कश्ती डूब जाने में, जरा सा फासला था दिल की कश्ती डूब जाने में, और हिरा के गार से शम्र-ए नबूवत की किरण फूटी, हिरा के गार से शम्र-ए नबूवत की किरण फूटी, उजाला ही उजाला हो गया हर सू जमाने में, उजाला ही उजाला हो गया हर सू जमाने में, बसद अंदाज यकताई बगायत शान ज़ैबाई, बसद अंदाज यकताई बगायत शान ज़ैबाई, अमी बनकर अमानत आमिना की गोद में आई, अमी बनकर अमानत आमिना की गोद में आई, आया आस थिया, आया आस थिया में बारोचा बंबूर में, पसी पहर पुनू जी नीह से नेन ठरिया, गूंदर विसरिया में सुखन शाखूं मुकियो, गूंदर विसरिया सुखन शाखूं मुकियो, वो केचा आयो काफिलो अतर आंदा, केजा आयो काफिलो अतर आंदा हूं, खथूरी खुशबू से वण सेण वास्या, खथूरी खुशबू से वण सेण वास्या हूं, पसी पहर पुनू जी विसरियो विजाऊं, पसी पहर पुनू जी विसरियो विजाऊं, वो खीमा खोड़िया हूं वरियो वक्त बंबोर, खीमा खोड़िया हूं वरियो वक्त बंबोर जो, बुरो हो बंबोर, बुरो हो बंबोर आर्याणी उजारे, बुरो हो बंबोर आर्याणी उजारे हो, लाखों सब लोक ता हाड़े धणी होर, छोरियूं छरण सिखियूं, छोरियूं छरण सिखियूं ऐं पुनू कयाऊं कोर, वो आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारियो, आयो सो अतोर जंहिं
लिखियों लिख विया लाइक इज्जत अज़ीम तकरीम वाजिबुल एहतराम गिरामी कदर जी वकार सादात इज़ाम उलमाए ज़वील एहतराम मोहतरम ऐं मुकर्रम सामईन किराम आऊं पंहिंजी गुफ्तगू ऐं पंहिंजो बयान शुरू करण खां पहिरीं पंहिंजी तरफ़ां ऐं अवां तमाम सामईन जी तरफ़ां उलमाए कराम सादात इज़ाम जी तरफ़ां जिन हिन महफ़िल पाक खे सजायो मुनाकिद कयो उन्हनि जी ख़िदमत में दिल की गहराई से हिकिड़े दफ़ा न बल्कि 100 दफ़ा मुबारकबादी पेश करियां। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी इश्क मोहब्बत में अञा बि वधीक इज़ाफ़ो करे। ऐं अल्लाह ताला पंहिंजे फज़ल करम से हिन ज़िक्र पाक खे असां सभिनी जे लाइ न बल्कि तमाम मोमिनीन मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात जे लाइ इन ज़िक्र के अल्लाह ताला बिनी जहाननि जी सआदतमंदी नेक बख्ती ऐं नजात जो ज़रियो ऐं सबब बने। अवां अल्हम्दुलिल्लाह बिनी जहान जे सरदार जी शान मर्तबो मकाम तशरीफ आवरी विलादत बासआदत जिक्र अवां बिल्कुल तफसील से बुधो। विलादत बासआदत जो जिक्र थियो पहिरी अवां असांजे हिन इलाके के मशहूर खतीब जी ज़बान वञा ऐं उन खां पोइ शेखुल कुर्रा हज़रत अल्लामा अलहाज कारी गुलाम मुस्तफ़ा साहब जी ज़बान वञा नूरानी जिक्र बुधो महीनो नूर जो बेशक ऐं हिन महीने में जेका ज़ात इन खाकदान आलम में तशरीफ़ वठी आई उहा नूरन अला नूर ऐं बिनी जहान जा सरदार जेकी कुझु रब जी दरबार मां खणी आया सो बि सभई नूर। त पोइ अल्हम्दुलिल्लाह नूर ई नूर आहे। ही महीनो सॼो ज़िक्र नूर जो थिए। दुआ कयो अल्लाह ताला असांजे दिल खे बि इन नूर से रोशन करे रोशन बि रब अहिड़ो करे जो जेसीं हयात रहूं तेसीं रहे रोशन वञणो आहे ऐं जॾहिं वञूं क़ब्र में तॾहिं बि इहा ई रोशनी खणी क़ब्र में खणी वेंदासूं तॾहिं महशर में इन रोशनी में उथंदासीं। अल्लाह ताला अहिड़ी तौफ़ीक़ अता फरमाए। अॼु हीअं वेठे वेठे दिल में इहो ख़्यालु पैदा थियो थी सके तो मुझो ख्याल हो अवां जी पसंद अलग हो ये ॿई हिकिड़े ॿिए खां जुदा थी सघनि था। यानी असांजो ख्याल अवां जो ख्याल थी सके तो हिकिड़ो थिए या अलग थी वञे पर हीअं हिकिड़ो ख्याल दिल में पैदा ही थियो त हिकिड़ो आहे बिनी जहान जे सरदार जी विलादत ते ख़ुशी मल्हाइण ज़िक्र करण जलसा मल्हाइण उनमें बिनी जहान के सरदार जी तशरीफ आवरी जो जिक्र थिए। इनमें का बि छक जहिड़ी ॻाल्हि कोन्हे त वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। त हिकिड़ो त आहे मीलाद पर इन से गॾु हिकिड़ो ॿियो बि लफ़्ज़ आहे उन ॾे असांजी तवजह घटि आहे। अल्लाह करे तवजह थी वञे पर हक़ीक़त में उहा शइ जेका आहे सा ज़रूरी आहे। इन हिकिड़ो आहे मीलाद पर उन से गॾु ॿी शइ जेका आहे उहो लफ़्ज़ वठंदुसि त इंशाअल्लाह अवां सभु ज़िक्र आहियो शौक़ से ॿुधो पिया मोहब्बत से वेठा आहियो ज़रूरु तवजह ॾींदा ऐं ख़ौफ़ ज़दा थियनि डिॼण जी का बि ज़रूरत कोन्हे। ॻाल्हि सिर्फ़ु हिकिड़े घंटे जी आहे सिर्फ़ु हिकिड़े घंटे जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो घंटो अवां हिन महफ़िल में रहिजा हेॾां होॾां न वञिजो ऐं हितां उथण खां पोइ अवां मथे को पाबंदी अॼु ताईं न लॻाए सघियो न लॻाए सघंदो मर्ज़ी पियो होॾां पिया सिर्फ़ु हिकिड़ो घंटो सभिनी खे असांखे अवां खे हिन महफ़िल में ई रहणो आहे। मतिलब जेको असांजा मुबारक ख़्याल आहिनि से हेॾां होॾां न थियनि हिन महफ़िल में रहनि हिन महफ़िल में। तॾहिं उम्मीद कयां थो त उहा ॿी ॻाल्हि जेका करणु चाहियां तुसां सम्झ में ईंदी। हाणे लफ़्ज़ ॿुधजां
मीलाद ऐं उन से गॾु आहे पैगाम मीलाद। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पैगाम मीलाद ऐं उन से गॾु जेको लफ़्ज़ आहे सो पैगाम मीलाद। ऐं मूं अव्हांखे अर्ज़ु कयो त हीउ ॿियो लफ़्ज़ अशद ज़रूरी आहे, छो त मुस्तफ़ा जो मीलाद थियो ई एतिरे लाइ जो रब जो पैगाम काइनात खे पहुचाए। बेशक, सुभान अल्लाह। यानी जेकॾहिं को माण्हू सवाल करे त ॿिन्ही जहाननि जा सरदार आहिनि नूर, बेशक नूर, इहो ज़िक्र असीं हमेशह ॿुधूं पिया त इन नूर खे अल्लाह ताला हर शइ खां पहिरीं पैदा कयो ऐं उन खां पोइ सॼो जग इन नूर मझां ठहियो। हमेशह ॿुधूं पिया, असांजो ईमान अक़ीदो आहे अल्लाह सलामत रखे। इन मथे बि हमला घणेई पिया थियनि, इन मथे बि ज़बरदस्त हमला पिया थियनि, त इहा ई असल शइ आहे। इहा दिलि मञा निकिरी वई त पोइ बचियो कुझु बि कोन्हे। यानी ईमान ऐं अक़ीदो इहो ई आहे त असांजा आका ॿिन्ही जहाननि जा सरदार रब जे नूर मझां नूर आहिनि। बेशक, बेशक। ऐं अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे नूर खे पंहिंजे नूर जे फैज़ मञा हर शइ खां पहिरीं ठाही। जी बेशक, बिल्कुलु हक़ीक़त आहे, इन मथे असांजो ईमान। पोइ उन ई नूर मझां अल्लाह ताला जग जोड़ियो, सॼो जग जोड़ियाईं। काइनात जी हर शइ उन ई नूर मझां पैदा थी, उन ई नूर मझां। अल्लाह ताला उन नूर खे रखियो पंहिंजी बारगाह में, पंहिंजी बारगाह में। रब खे त ख़बर हुई कॾहिं मोकिलंदुसि ऐं मुंहिंजो महबूब कॾहिं वेंदो, या रब खे त सभु ख़बर हुई, पर अल्लाह ताला जी रहमत, अल्लाह ताला जी मोहबत इहो गवारा ई कोन कयो त न ज़मीन हुजे न आसमान हुजे, का बि शइ न हुजे ऐं मुंहिंजो महबूब हलियो वञे त पोइ इस्तक़बाल केरु कंदो? रब जो महबूब ऐं ईअं ई अची वञे न, इन जे लाइ रब ई जग जोड़िया। जग सभु रब मुस्तफ़ा जे लाइ जोड़िया। कंहिं बि ईमान वारे में इहा हिमत कोन्हे जो ॿियो जवाबु ॾेई सघे। यानी सॼो जग ठहियो बि मुस्तफ़ा जे नूर मझां ऐं ठहियो बि मुस्तफ़ा जे लाइ। यानी सारी काइनात रब ठाही, न मूं ला न अव्हां ला न हिन ला न के लाभ न। अल्लाह ताला सॼो जग जोड़ियो मुस्तफ़ा जाने रहमत। इहो हदीस कुदसी मझां साबित आहे। मेराज में जॾहिं महबूब विया तॾहिं अल्लाह ताला महबूबनि खे फरमायो अना व अंत, ऐं मुंहिंजा महबूब हिकिड़ो आऊं ऐं ॿियो तूं। हिकिड़ो आऊं ऐं ॿियो, हक़ीक़त इहा आहे ॿियो कुझु बि कोन्हे। हिकिड़ो आऊं ॿियो तूं, ॿियो कुझु बि कोन्हे, सभु सदको मुस्तफ़ा जो। रब फरमायो महबूब हिकिड़ो आऊं ॿियो तूं। हदीस पढ़ंदो हलंदुसि, बरकत जे लाइ पढ़ंदो हलां त ठीकु, न त जेको अव्हां से वादो थियो आहे थी सघे थो उन में आऊं वादा ख़िलाफ़ी बि करे वञा। यानी मूं अव्हां से वादो हिकिड़े घंटे जो कयो, हदीसूं पढ़ंदासूं त थी सघे थो ॻाल्हि डिघी बि थी वञे, पर न एहतियात रखंदासूं अल्लाह उन मथे मूंखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, जो जेका हद बंदी कई अथमि उन हद खे आऊं बि ख़्याल में रखां, उनखे आऊं बि ख़्याल में रखां। अना व अंत, रब पियो फरमाए, केरु महबूबनि जी ज़ात रब मेराज ला मकान काब कौसैन औ अदना, उन मकान ते रब पियो फरमाए महबूब हिकिड़ो आऊं ऐं ॿियो तूं। पोइ रब फरमायो महबूब हाणे ॿुध, वमा सिवा कर, मुंहिंजा महबूब तुंहिंजी ज़ात खां सिवा, तोखां सिवा ख़लक़ तो ले अजले। यानी महबूब हिकिड़ो आऊं ॿियो तूं, ऐं तोखां सवा जेकी बाहि उहो सभु पैदा त मूं कयो, पर रब चयो महबूब आऊं आहियां बेनियाज़ बादशाह, मूंखे का बि ज़रूरत कोन्हे। ही सॼो जग जेको मूं पैदा कयो सो महबूब मूं तुंहिंजे लाइ पैदा, ख़लक़ तो लक, यानी तुंहिंजे लाइ। इहो ई सबबु आहे त अल्हम्दुलिल्लाह आशिकन जॾहिं इन हदीस जी माना तर्जुमानी कई त हद करे छॾी अचनि। आला हज़रत फरमाइनि था त या रसूल अल्लाह, ज़मीनो ज़मा तुम्हारे लिए, मकीनो मता तुम्हारे लिए, चुनीलो चुना तुम्हारे लिए, हमारे यहाँ
तुम्हारे लिए, उठे भी वहां तुम्हारे लिए सुभान अल्लाह उठे भी वहां। तुम्हारे लिए ये जेको आखिरी जुमलो आहे न, इनते जे करे इजाज़त हुजे ऐं 2 कलाक ॻाल्हाए छॾींदुसि, पर न हींअर कोन ॻाल्हाईंदुसि। यानी हम आए यहाँ, इहो केरु थो चए? असीं पिया चऊं हम आए यहाँ। ऐं पोइ ताजदार मदीना से गोया ॻाल्हि कंदे ऐं हाज़िर सम्झी पियो त या रसूल अल्लाह, असांजा माउ पीउ अवां ते थियनि कुर्बान, असीं हिते आया बि आहियूं त या रसूल अल्लाह अवां जे लाइ, दुनिया ला न, धन ला न, दौलत ला न, माल ला न, मता ला न, शोहरत ला न, इज्जत ला न, अज़मत ला न, हुकूमत ला न, बादशाही ला न, गॾु करे मेड़े रखे खजाना बनाइण जे लाइ न, या रसूल अल्लाह, अल्लाह गवाह आहे हिते आया आहियूं त बि अव्हां जे लाइ। सुभान अल्लाह आहे न? हक़ हक़ सच कूड़ त अल्लाह ॼाणे, भई सचा आहियूं या कूड़ा आहियूं त रब ॼाणे, पर दावो असां सभिनी जो इहो ई आहे त या रसूल अल्लाह, हिते मां आया आहियूं त अव्हां जे लाइ। ऐं सिर्फ़ हिते न, बल्कि माशर में बि उथींदासूं त रब जन्नत जे लाइ न, जन्नत जे महलनि जे लाइ न, हूर कुसूर जे लाइ न, आबे कौसर जे लाइ न, बल्कि उते बि उथींदासूं त या रसूल अल्लाह अव्हां जे लाइ। सुभान अल्लाह हम आए यहाँ तुम्हारे लिए, उठे भी वहां। अल्लाह ताला सॼो जग जोड़ियो मुस्तफ़ा जे लाइ, पर मोकिलियाई कोन, तेरी इंतजाम कयाई। सुभान अल्लाह। अॼु अवां जलसो कयो, ॾिसो जलसो बाद में थियो आहे, इंतजाम अवां पहिरीं कया, फर्श विछाया, शामियाना लॻाया, न मालूम केतिरियूं तयारियूं कयूं, हाणे वेठा आहियो इंतज़ार में त हू थो अचे, हू थो अचे, पर हू अचनि उन खां पहिरीं इंतजाम अवां करे छॾियो। बिला तमसील अर्ज़ थो करियां त महबूबनि जे अचण खां पहिरीं रब सभु इंतजाम करे छॾियो। ज़मीन जा फर्श विछाए, आसमान जा शामियाना लॻाए, उन में सिज, चंड, कुतुब, तारा कटियूं, इन जूं कंदीलूं रोशन करे, ऐं पोइ न मालूम कहिड़ा कहिड़ा हुस्न ऐं ख़ूबसूरती जा रब इंतजाम कया। ॾिसो ही डूंगर, डूंगरनि मथे हरियाली, डूंगरनि मथां वरी जेके आबशार पिया किरनि, ज़मीन मथां फवारा पिया निकिरनि, ही ज़मीन मथे हुस्न जी का हद कोन्हे, अल्हम्दुलिल्लाह, पर हुजे का अख जेका इन हुस्न खे सम्झी नज़ारो करे सघे। ज़मीन मथे अल्लाह ताला अहिड़ा त हुस्न जा नज़ारा रखिया तो सुभान अल्लाह, पर इहो सभु इंतज़ाम एतिरे लाइ हो त को अचण वारो अची रहियो आहे। रब जग जोड़ियो बि मुस्तफ़ा जे लाइ, तो सॼी काइनात खे सजाए, सजाए लफ़्ज़ यादि रखिजा, सजाए संभाले मुज़य्यन करे। जॾहिं मुकम्मल तैयारी थी वई, तॾहिं अल्लाह ताला नबीअनि खे मोकिलिया, 1,24,000 नबी। इहो 1,24,000 नबी आया छाजे लाइ? त हर ईमान वारो जवाब ॾींदो त उहे सिर्फ़ वाधायूं ॾियण आया हुआ, खुश ख़बरियूं ॿुधाइण आया हुआ। तॾहिं त क़ुरान मजीद में अल्लाह ताला हर नबी खे मुबशिर कयो। ही सभु नबी आया मुबशिर, मुबशिर जी माना खुश ख़बरी ॾींदड़, बशारतूं ॾींदड़, वाधायूं